खिपरो सालाना इम्तिहान जे पेपर दौरान इम्तिहानी सेंटरनि जे मुआइने लाइ तालको खिपरो जे एजुकेशन ऑफिसर अरबाब अली समीजो पारां तालके में तरतीब ॾिनल विजिलेंस टीम यूसी बिलावल हिंगुरजो, जंहिंमें सीनियर उस्ताद साईं मोहम्मद ख़ान दर्स, यूसी फोकल पर्सन साईं घंवर हिंगुरजो, साईं मिस्री दर्स ऐं साईं अयाज़ अली हिंगुरजो अछड़े थर जे ॾूरां मुख़्तलिफ़ इम्तिहानी सेंटरनि खे विज़िट कयो। उन्हनि उस्तादनि पारां पंहिंजे वस आहर बहितरीन नमूने पेपर्स बि कराए रहिया हुआ। मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूलनि जा सरप्राइज़ विज़िट कया। स्कूलनि में हलंदड़ सालिने इम्तिहान जो जाइज़ो वरितो, जंहिंमें गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मोटाकर, गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हलीम राजड़, गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अली मोहम्मद समो खारोड़, गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल मोहम्मद इब्राहिम राजड़। इन दौरान प्राइमरी सतह ते हेड मास्टरनि उस्तादनि पारां इम्तिहान लाइ कयल इंतज़ामनि जो पिणु तसली बख़्श हुजण ते इत्मिनान जो इज़हार कयो। टीम मुख़्तलिफ़ स्कूलनि जे विज़िट दौरान उस्तादनि जे पारां इम्तिहान में कयल इंतज़ामनि खे साराहियो ऐं चयो त प्राइमरी तालीम ई असांजे हिन पूरे तालीमी निज़ाम जो रूह आहे। प्राइमरी उस्ताद हिन निज़ाम जी शुरूआति करे थो। असां हिननि इम्तिहाननि जे ज़रिए मुआशिरे खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त असांजे मुआशिरे में का बि हिकु नासुर बणिजी चुकी आहे कापी, ऐं हुनखे ख़तमु करणु ईंदड़ नसल खे इन तरह पेपर्स कराए कॉन्फिडेंस ऐं नई उमेद ॾियूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।